नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में मीरपौरखास रोड ते क़ाइम घोसिया फलूर मिल जे ڀرسان बोह जो सेंटर क़ाइम कयो वियो, जिते मालवंद माण्हुनि जे लाइ सस्तो बोह फी मण 200 रुपया मुक़ररु कयो आहे। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त हिन महांगाई जे दौर में अवाम खे रिलीफ मिलणु खपे। जिते 500 रुपया मण ॾियनि था, हिते 200 रुपया मण विकामे थो। जंहिं ग़रीब खे ज़रूरत आहे उहो वञी वठे। सुठो आहे, बिल्कुलु माल खाए थो, धपारो कोन्हे, सही है। असीं वठियो था वञूं। साईं कपरो आहे त घोसिया फलूर मिल जे तरफ़ां, बाक़ी मार्केट में तो 500 रुपया मण हले पियो, 450 रुपया मण हले पियो। बहुत साफ़ सुथरो आहे, सही है, माल खाए थो। अच्छा, अव्हांखे कीअं ख्याल आयो त बोह जा रेट आया आहिनि? हिन हवाले में बोह जा रेट आया आहिनि। गरीब माण्हू जेको असां वटि चकी ते हिते छाण वाण वठणु अचे थो, ॿुधाए थो त बोह जो रेट आया आहे। इन तरफ़ां असां लगायो आहे स्टॉल इहो 200 रुपया मण। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।